अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीन ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, सिजावल का कुर्बान रिंद जी रिपोर्ट मूजिब सिजावल जी यूनियन काउंसिल किंजर ॻोठ सावण रिंद जो प्राइमरी स्कूल वॾे अरसे खां बंदि पियल बहितरीन पियल आहे। फर्नीचर खे ओॾी खाई वई। शिकायतूं एहतिजाज करण बावजूद इंतज़ामिया नोटिस न वरितो। सवें मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह। हिन प्राइमरी स्कूल सावण खान रिंद ते को उस्ताद मुक़ररु न हुअण सबबि स्कूल सालनि खां बंदि पियल आहे। ॻोठ जा ॿार रोज़ाना स्कूल में खाली वेही वक़्तु ज़ाया करे वापसि हलिया वञनि था, जॾहिं त ॿिनि कमरनि ते मुश्तमिल स्कूल जी फर्नीचर खे ओॾी खाई वई। अमारे जी छत मां पिणु छापड़ किरण समेत कंपाउंड वाल दीवार पिणु टुटी पई आहे। ॻोठ जे रवासियुनि जो चवणु आहे त स्कूल में तालीमी अमल जी बहाली लाइ काफ़ी एहतिजाज कया आहिनि। इंतज़ामिया खे दरख़्वास्त कई आहे, पर को बि खड़ु तेल न निकितो। होॾां ॻोठ जे ॿारनि तोड़े स्कूल में रजिस्टर्ड शागिर्द हथनि में किताब खणी उस्ताद जी मुक़ररी तोड़े सहूलियतुनि लाइ एहतिजाज कयो।